जंगी शाही माहवा के ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जे रिपोर्ट मुताबिक़ सिंध सुजाग सोशल वेलफेयर एसोसिएशन ज़िला ठटो तरफ़ां बरसात मुतासिरीन जी गॾिजानी सिंध सुजाग ऑफिस ठटो शहर में थी गुज़री, जंहिंमें यूनियन काउंसिल छटो चंड ऐं चिलिया जे माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। गॾिजानीअ खे ख़िताब कंदे सिंध सुजाग तंज़ीम जे सदर महमद इब्राहिम हेजब जाखरू चयो त बरसात मुतासिरीन जे घरनि जी तामीर जा पैसा 2 सालनि अंदरि यूनियन काउंसिल छटो चंड में 4 ऐं यूनियन काउंसिल चिलिया में भी सिर्फ़ 4 मुतासिरीन खे मिली सघिया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुन तक जे MP ऐं MNA खे अपील कई त मज़कूरा यूनियन काउंसिल जे बरसात मुतासिरीन खे ईंदड़ बरसात जे मौसम खां अॻु मरमत जा पैसा ॾियारिया वञनि त जीअं उहे पंहिंजा अझा अॾे सघनि। गॾिजानीअ में गॾियल राय सां अहम फ़ैसिला कया विया, जंहिं तहत पहिरें मरहले में 2 यूनियन काउंसिल में जिन में बरसात मुतासिरीन जे घरनि जी हैंड्स तंज़ीम तरफ़ां वेरिफिकेशन कई वई आहे, उन्हनि जी लिस्ट तयारु कई वेंदी, जेका तक जे नए चूंडियल MPA सैयद रियाज़ सिंह शिराज़ी, MNA सादिक अली मेमण ऐं डिप्टी कमिश्नर ठटो खे पेश कई वेंदी। उन बैदि बि जेकॾहिं मुतासिरीन खे घरनि जे तामीर जा पैसा न ॾिना विया त ॿिए मरहले में सरकार ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। अॼु जी मीटिंग में शरीक दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां यूनियन काउंसिल छतो चंड ऐं यूनियन काउंसिल चिलिया तहलको ऐं ज़िलो ठटो जी जेके बरसात मुतासिरीन माण्हू आहिनि उन्हनि जी मीटिंग रखी आहे। अफ़सोस सां चवणु थो पए त 2 साल गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं माण्हुनि खे पंहिंजा अजा ठाहिण जे लाइ मुनासिब तरीक़े सां फंडिंग न कई वई आहे। असांजे 2 यूनियन काउंसिलनि छतो चंड ऐं यूनियन काउंसिल चिलिया में सिर्फ़ु 4 माण्हुनि खे घर मिली सघिया आहिनि, जॾहिं त हाणे वरी बि बरसाती मौसम अचे पई, पर जेके इदारा गवर्नमेंट या समाजी इदारा या आलमी इदारा जेके हिन प्रोजेक्ट में हिसो वठी रहिया आहिनि, उन्हनि जी का बि ख़ासि दिलचस्पी कोन्हे। उन करे असांजी तंज़ीम